मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मस्जिद नबवी में साईं करीम फजर जी नमाज पढ़ाता फजर जी नमाज पढ़ाई सलाम पढ़ाइन हिकड़ो सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दी जल्दी निकरी हलियो एक दफ़ो साईं करीम ने घुरायो फरमायो मुझा गुलाम तो दुआ में शरीक न था छो हलिया था वञो खैर ता है अर्ज की सोना मुझो घर एक यहूदी जो घर बई गडन उन जे विच जी दीवार हिकड़ी आ यहूदी जे घर में खजी जो वणा यार खजूरों खार का पक्यू पयन ए मुझा महबूब मदीने जी थदी हवा हलदी आ तो कुछ खार करन और मुझे घर में अची लगदियो तो सोचींदो आया तो मता मुझा बारड़ा जागी पवन बगैर इजाजत जे पराई खजूर न खाई छड़ी इन जे करे जल्दी जल्दी वींदो आया या पराई खजूर झोली में विझी वरी हुन के वापस या मुखे तकलीफ साईं करीम ने फरमायो ऐ मुझा गुलाम अजू न यहूदी से मिल जा चे जा मदीने जा बाग मुसलमान जा खोड़ यो वण तोखे दे जेके वण घुरंदो डींदासी तो ता परेशानी ले साईं करीम लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनितुम हरीस अल्लाह से तो फरमाए मोमिनो तवा ते मां रब जो थोरो राहे जो मो एड़ो महबूब अवा के दिनो आ जो अवा ते कख काठी कंडो थई को तकलीफ अवा के थी पते बेआराम जो महबूब थी तो पे यो मुझो अवा मोमिनन ते थोरो आ ओ मुझा प्यारा दोस्तों आकाए दो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञ ॻाल्हा पैसा घुरे त पैसा ॾींदासीं वण घुरे त वण ॾींदासीं वञ सौदो करे आ हे अल्लाह जे महबूब करीम जो गुलाम जई वक्त में यहूदी जे दरवाजे ते पतो आ दरवाजो ठुकाई चवण लॻो ओ यहूदी हे जेको तुंहिंजो खजीअ जो वण भित जे पासे में आ दीवार जे पासे में आ इहो मूंखे ॾे जेकी वण चवंदे तोखे बाग जा ॾींदासीं ॾोकड़ घुरंदे ॾोकड़ ॾींदासीं अज सौदो कर सुभान अल्लाह यहूदी चयो त पाड़े वारो धक ते चढ़ी आयो हिकड़ो वण वरी हुता जो जेतरा वण खण जिड्डा वण खण तो भला हेतरा ॾोकड़ के हो मुझे साईं करीम जे अॻियां हली लिखी वठी आयो सौदो थियो सौदो थियो सब कुछ थियो मोटी जो ही यहूदी घर आयो घरवारी के चए वण जो सौदो थियो सुभान अल्लाह 10 वण मिलिया न पैसा माई कावड़ जी पई तू केर थींदो है वण खपाना ये घर ये बिल के तो मुझे बाबे मोखे दी तो हथे खाली आयो निकर बाहर घर वण हाने छा थींदो माई कावड़ जी पई आयो मुसलमान के चए सौदो मुखे कबूल सौदो कबूल ना मुसलमान जो साईं करीम जे अॻियां सौदो कयो अथई फिरंदे कीअं कि मर्ज़ी आवां जी बाक़ी आऊं कोन खपाइसि मुंहिंजो सॼो घर बिगड़ियो बीठो आहे लिहाज़ा आऊं सौदो वापसि थो कयां मदीने जे साईं जो गुलाम आयो आहे क़िबला यहूदी फिरी वियो आहे नथो सौदो करे मुझे महबूब फरमायो हाने एतरो नखे चई छॾ सौदो ख़त्म आ पर जे इहो रात जो वण पाणा पाणा हली असां ॾे आयो त मयार न कजा सुभान अल्लाह हाने मयार न कजा जे पाणा पाणा हली आयो सहाबी तो फरमाए खुदा जो कसम आ रात जो मां घर आयो आया हेडा यहूदी जी फैमिली जागे पई दिसो केड़ी ताकत आ वण खे दीवार खां बाहर कढे थे ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐ हेडा मुसलमान मदीने जे साईं जो गुलाम आ से भी जागर पया उन्हनि खे यकीन हुई त साईं करीमन जो फरमाए छॾियो आ त महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां वण भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बसर झुकाया महबूब जे हुक्म सां प्यारा मुसलमान भाइयों आधी रात जो टाइम सहाबी तो फरमाए
हिननि अखियुनि सां मूं ॾिठो घर वारनि ॾिठो दीवार फाटी दीवार फाटी ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो ओ वण ईअं टोड़ियो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे डोड़ंदो सुभान अल्लाह ये टोड़न लगो असांजे घर जे तरफ यहूदी ॾिसी हैरान थी विया हुनजी माई ॾिसी हैरान थी वई न्याणियूं पुट ॾिसी हैरान थी विया वण असांजे घर ॾे हलियो आयो दीवार दीवार जहिड़ी थी वई वण हिन पासे अची वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हाणे असां सभु ॿाहिरि निकितासीं उहो यहूदी ॿाहिरि निकितो चवे थो मुस्लमान सुबुह कॾहिं थींदी जै वण असां खां तोॾे मोकिलियो आ उन महबूब ते सभई ईमान आणींदासीं